इमरान के शोरूम ते आयो आहियां। इमरान जेके असां सब इमरान चांडियो के नाले से सुञाणियूं, तव्हां भी सुञाणींदा हूंदो। नट बोल्ट ब्रॉस जो ओनर आ, जे बाकायदा पंहिंजा रिकॉर्ड कायम कया आहिनि ऐं पाण प्रोग्राम मैनेजर रहियो आहे सिंध टेलीविजन जो ऐं हिकिड़ो सुठो डायरेक्टर भी रहियो आहे। असां हिन खां सिंधी ड्रामे जो उरूज ऐं ज़वाल कीअं थियो, यानी ड्रामो जो सिंधी उरूज ते हुयो जंहिंजो मां ज़िक्र करे चुको हुउसि, उहो ज़वाल पज़ीर छो थियो, इहो असां हुन खां पुछूं था। भुट्टा साहब, उरूज ऐं ज़वाल जी जेका तव्हां असां खां पुछो था, मां त ईअं चवंदुसि त जंहिंमहिल KTN या सन TV शुरू में स्टार्ट में आया त ओॾी महिल मतिलबु चैनल हीअं पिया विया, नवां आर्टिस्ट ईअं स्पीड में आया, सिंगर आया, शाइर आया, एक्टर आया, डायरेक्टर आया, मतिलबु सभई जिन वटि बि फन हुयो उहे साम्हूं आया। ओॾी महिल असांखे लॻो त हा यार, असां जेके सिंधी आहियूं ऐं सिंधी ड्रामा आहिनि बाक़ाइदा ज़बरदस्त, ओॾी महिल छा हो स्टार्ट हो न चैनलनि जो, त माना 8-8 10-10 डायरेक्टर हूंदा, 8-8 10-10 राइटर हूंदा, 8-8 10-10 कैमरामैन हूंदा, उहे बिज़ी हूंदा। का शहर जी सीरियल हूंदी, का ॻोठ जी सीरियल हूंदी, मतिलबु सीरियलुनि जी ॻाल्हि थो कयां। ओॾी महिल सोप न हूंदो, सीरियलूं हलंदियूं, 8 डायरेक्टर हूंदा त घटि में घटि 40 खां 50 आर्टिस्ट उन्हनि सीरियलनि में बिज़ी हूंदा, 40 खां 50। ओॾी महिल फर्स्ट क्लास हो। अच्छा, ज़वाल छो आयो? ज़वाल हितां आयो, असां शहर ड्रामो बिल्कुलु ख़तमु कयोसीं, बंदि कयोसीं। छो बंदि कयोसीं इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो त शहर जो ड्रामो चैनल वारनि खे महांगो पियो पए। मतिलबु कराची में असां बंगलो पिया कयूं, कराची में असां गाॾियूं पिया परचेस मतिलबु रेंट ते खणूं, थाणा न पिया मिलनि असांखे, ऑफिसूं न पियूं मिलनि, इहे सभु शयूं ॻोठ में असांखे फ्री में मिलनि पियूं। इवन जेकॾहिं तव्हांजी PR सुठी तो ते खाइण पीअण राइश सभु कुझु फ्री पियो मिले। पोइ इहा आदत बेसिकली त असां पाण चैनल में इहा आदत विधीसीं, असां सिंधी ड्रामा माना शहरी ड्रामा सभु ख़तमु करे वियासीं, सोप ते अची वियासीं। हाणे सोप छा आहे, हफ़्ते में 5 किस्तूं थो हले। इट मीन्स उहे 5 सीरियलूं हलनि त 5 डायरेक्टर बिज़ी हुजनि, 5 आर्टिस्ट बिज़ी हुजनि, 5 राइटर बिज़ी हुजनि। हाणे हिते हिकिड़ो राइटर हिकिड़ो डायरेक्टर, उहे 7-8 एक्टर आहिनि जेको पूरो साल हलंदा ऐं हफ़्ते में 5 ॾींहं उहे ई नज़र ईंदा। मतिलबु यकसानियत ॾिसी माण्हू ॾिसणु माना उनखे ख़तमु करियो ऐं उहो ड्रामो मालिकनि खे बि घटि पियो पए पैसनि में, त माण्हुनि चयो इनखे कंटिन्यू कयो। अस्सलाम वालेकुम। अदा ॻाल्हि इहा आहे त ड्रामो अॼु बि सुठो ठही सघे थो ऐं उहे सुठे ठाहिण वारा हुजनि, सुठा लिखण वारा हुजनि, सुठा ठाहिण वारा बि मौजूदु आहिनि ऐं सुठा लिखण वारा बि मौजूदु आहिनि। अॻु में ड्रामा ठहंदा 15-20 साल 25 साल अॻु में जी पुराणी जेका ॻाल्हि आहे, जॾहिं ड्रामा ठहंदा सिंधी त उन्हनि खे बाक़ाइदे ॾिठो वेंदो ऐं टाइम कढी ॾिठो वेंदो। हींअर माण्हू ज़ाहिर आहे हिकु त इहा बि आहे त ही मीडिया फास्ट आहे ऐं हे मोबाइल हथ में अची विया आहिनि, माण्हुनि खे मुख़्तलिफ़ सेकेंडनि में दुनिया था घुमनि। पर जेकॾहिं तव्हां अॼु बि मयारी ड्रामो ठाहींदो त माण्हू तव्हांजो ड्रामो ॾिसंदा। ज़वाल इन करे आयो आहे जो असां उहे स्क्रिप्ट कोन था लिखायूं, उन लेवल जा कोन था लिखायूं। उन लेवल जो जेकॾहिं असां स्क्रिप्ट लिखाईंदासीं, वरी उन लेवल जो असांखे डायरेक्टर बि घुरिजे जेको स्क्रिप्ट खे सम्झे ऐं उन लेवल जो वरी कास्ट बि हुजे जेका ड्रामे में अचे ऐं ड्रामो कास्ट ॻाल्हाईंदी आहे। ड्रामे जा कुझु पिलर हूंदा आहिनि जेके ड्रामे खे मज़बूत कंदा आहिनि, जीअं बिल्डिंग जा पिलर हूंदा आहिनि। छो त जेकॾहिं तव्हां ड्रामे में कंप्रोमाइज़ कंदो न त तव्हांजो ड्रामो वेही वेंदो हेठि। अॼु बि जेकॾहिं असां ठाहिणु चाहियूं त ठाहे सघूं था, पर छा आहे जो असां वटि एतिरी सोर्सिस न आहिनि, एतिरी बजट न आहे जो असां उहे उन लेवल ते ड्रामा ठाहियूं जेके कंहिं ज़माने में ठहंदा ऐं माण्हू ॾिसंदा, हर माण्हू ॾिसंदो। उन ज़माने में त असां जेकॾहिं हिकिड़ो नंढिड़ो सीन बि केरु एक्टर करे वेंदो त पूरे मां चवंदो जेके ॾिसंदा उहे सभु सुञाणींदा हुनखे ऐं उनखे यादि हूंदो त यार तूं ड्रामे में ईंदो आहे न। ॻाल्हि इहा आहे, हींअर तव्हां केॾो बि ड्रामे में कमु कयो तव्हांखे शोहरत नथी मिली सघे, छो त ड्रामा ॾिसण वारा माण्हू कोन्हनि। अॼु बि माण्हू मयारी ड्रामा पसंदि कनि था, वॉयलेंस घटि हुजे ड्रामे में। इहे जेके ड्रामा आहिनि इन्हनि खे थोरो घटि कयो वञे त वधीक बहितरु आहे।
थोरो असांजा ॿिया सोशल प्रॉब्लम घणा आहिनि असांजे सिंध जा, उन्हनि ॾे वञे माण्हू, ॿिए शयूं खोड़ आहिनि, असां उन्हनि जे तरफ़ वञूं कोन था। उन्हनि जे तरफ़ वेंदासीं त लेवल असांजी मथे वेंदी, ॻाल्हि ई आहे। इन करे ड्रामो थोरो असांजो वेही वियो आहे ड्रामो, न त ॿियनि चैनलनि ते अॼु बि उर्दू चैनलनि ते ड्रामो अलाए केतिरा दफ़ा मूंखे इहा ख़बर आहे पर्सनली त स्क्रिप्ट रीराइट थींदो आहे। मुंहिंजो दोस्त आहे फारूक रिंद, एॾो चूज़ी माण्हू आहे जो अलाए केतिरा दफ़ा त स्क्रिप्ट रीराइट कराईंदो आहे। छो रीराइट कराईंदो आहे? इन करे जो स्क्रिप्ट मज़बूत आहे त पोइ इमारत आस्ते आस्ते सुठी ठही वेंदी। जेकॾहिं स्क्रिप्ट मज़बूत न आहे त पोइ इमारत सुठी न ठहंदी। उन कई अवॉर्ड खया आहिनि इन्हनि ड्रामनि ठाहिण ते, पोइ इन करे ई त हुनजी चॉइस आहे ऐं जेको आहे सो ड्रामो ठाहे थो। बहरहाल असांजी कोशिशि आहे, कुझु असांजे दोस्तनि जी बि कोशिशि आहे त ड्रामो सुठे में सुठो ठहे ऐं उन ते असां कोशिशि कयूं पिया था त जेके ड्रामा ठाहिनि था उन्हनि खे असां मोटिवेट कयूं त भई थोरो हाणे लेवल मथे खणी अचो असांजे ड्रामनि जी, ऐं असां मथे ड्रामनि में उन्हनि ड्रामनि में अचूं ऐं उन्हनि ड्रामनि खे ॾिसूं ऐं उन्हनि ड्रामनि जी जेंट्री आहे, बाक़ाइदे जेंट्री आहे। थैंक यू वेरी मच। अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां ख़बर आहे तव्हांजो डॉक्टर मुनीर महर पियो ॻाल्हायां। अॼु जो मौज़ू जेको आहे उहो आहे ड्रामनि जो, त ड्रामनि जो मयार छो घटिबो वञे पियो। उन जा घणा ई रीज़न्स आहिनि। असांजा सीनियर्स बि जेके आहिनि उन्हनि जे महफ़िल में बि वेहंदा आहियूं ऐं उन्हनि खे ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, उन्हनि खे ॾिसंदा आहियूं। उन जा ड्रामा अॼु खां 30-35 साल पहिरियां जेके ड्रामा थींदा हुया ऐं जेके हाणे ड्रामा थियनि था उन्हनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हालांकि असांजा एक्टर्स बि उहे ई आहिनि ऐं असांजा अदाकार बि सभु उहे आहिनि, पर मयार इन जे करे किरियो आहे जो तंहिं वक़्तु सुठा बजट हूंदा हुया, सुठा स्क्रिप्ट्स हूंदा हुया ऐं सुठा अदाकार हूंदा हुया ऐं उनजो हिकिड़ो सुठो मयार हूंदो, सुठियूं लोकेशन्स हूंदियूं, सुठो बजट हूंदो। पर हाणे इहो थियो आहे जो जेके बि असांजा प्राइवेट चैनल्स आहिनि, काफ़ी अहिड़ा चैनल्स आहिनि जिन खे मयार सां को ताल्लुक़ ई कोन्हे। हू चवनि था बसि ड्रामा ठहनि ऐं असांखे कमर्शियल्स मिलनि ऐं असां उन्हनि मां कमायूं ऐं घटि में घटि बजट में ठहनि। त ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि बजट में मयारी कमु कीअं थींदो? हिकिड़ो सुठो राइटर आहे, उहो सुठो स्क्रिप्ट लिखे थो त ज़ाहिर आहे उनजो ओड़ो बजट हुजणु घुरिजे। वरी उन में जेके तव्हां कास्ट खणो था उन में बि उहे अदाकार हुजनि जेके जंहिंजो बजट सुठो हुजे। वरी जेके लोकेशन्स आहिनि, लोकेशन्स बि अहिड़ी सुठियूं हुजनि जंहिं ते सुठो ख़र्चो कजे ताकी मयारी ड्रामो ठहे। ऐं उहो सभु शयूं जॾहिं हिकिड़ो डायरेक्टर प्रोड्यूसर खणी वञी करे चैनल्स ते ॻाल्हाए थो कंहिं बि चैनल ते, त उहे चवंदा भई फलाणो माण्हू इहो ड्रामो तव्हां 5 लख में कयो था, उहो त माण्हू 1.5 लख रुपए में थो करे। त हू छा कंदा त उहो 5 लख रुपए वारे खे साइड करे ऐं 1.5 लख रुपए वारे खे चवंदा यार ही कमु सुठो कंदो आहे। उनखे ॾींदा, पोइ उहो छा 1.5 लख रुपए में उहो ड्रामे जो मयार छा ठाहींदो, कहिड़ी कास्ट खणंदो, कहिड़ियूं लोकेशन्स खणंदो ऐं कहिड़ियूं एसेसरीज़ ऐं जेके टेक्निकल फैसिलिटीज़ हूंदियूं आहिनि उहे यूज़ कंदो। मक़सदु इहो आहे त दुनिया में हर कम जे लाइ पैसो बि खपंदो आहे, बजट बि खपंदो आहे ऐं तॾहिं मयार ईंदो आहे। जेकॾहिं मयार न ईंदो त पोइ मुंहिंजे ख़्याल में अफ़सोस आहे काफ़ी ड्रामनि जो मयार असांजो किरी पियो आहे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे। त अलाह ख़ैरु कंदो। अञा बि हिन वक़्तु उर्दू मीडिया ते असांजा सिंधी डायरेक्टर प्रोड्यूसर अहिड़ा आहिनि जेके उर्दू मीडिया ते मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु करनि था ऐं उन्हनि खे सुठो बजट मिले थो, सुठी कास्ट खणनि था। तव्हां उहो चैनल्स ॾिसो, तव्हांखे मयार नज़र ईंदो। त आउं चाहियां थो त असांजा जेके सिंधी चैनल्स आहिनि हिननि ते जो बि ड्रामो जो मयार मथे हुजणु घुरिजे, हुनजे लाइ दिलि खोले पैसो ख़र्चु कयो। जॾहिं तव्हां दिलि खोले पैसो ख़र्चु कंदव, सुठो ड्रामो ठहंदो, सुठो मयार ठहंदो त तव्हांखे कमर्शियल्स बि सुठा मिलंदा।